नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो मां ख़बर ॾींदा हलूं त कपरो ऐं ڀرپاسي जे इलाइक़नि में रोलू चितन कुतनि जो आज़ार वधी वियो। इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। रोलू कुतनि जे ख़ौफ़ सबबि शहरी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। कपरो तालुक़े जे 15 यूसिन समेत अरिड़हं वार्डनि में किथे बि कुता मार मुहिम शुरू न थी सघी आहे, जंहिं सबबि ॾींहों ॾींहुं रोलू कुतनि जो आज़ार वधंदड़ वञे पियो ऐं इलाइक़े में ख़ौफ़ हरास छाइजियल आहे। तालुका अस्पताल में मिलियल ॼाण मूजिबि 80 माण्हुनि खे चितन कुतनि ॾाढे ज़ख़्मी कयो, जंहिंखे तालुका अस्पताल आंदो वियो, जिते हिननि ज़ख़्मियुनि खे वैक्सीन कई वई आहे। रोलू कुतनि जे ख़िलाफ़ रवासिन पारां इंतज़ामिया जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा पिणु कया विया आहिनि। अदालती हुकुम बावजूदि हलंदड़ महीने कपरो थाणे ते इंतज़ामिया ख़िलाफ़ सिर्फ़ 2 केस दाख़िल थी सघिया आहिनि, जॾहिं त कपरो पुलिस फरियादी न अचण सबबि वधीक केस दाख़िल न थी सघिया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।